बाल लाड़काने में ईगल साइंटिफिक मेगा कॉम्पिटिशन वारनि दोस्तनि जो एवॉर्ड सेरेमनी प्रोग्राम हो जंहिंमें शिरकत कई आहे, जंहिंमें ज़ुएब लांघा ऐं उनजी पूरी टीम जो मां हुननि खे ॾिठो आहे त पूरे शहर मां सरकारी स्कूल हुजनि या प्राइवेट स्कूल हुजनि सभिनी जे ॿारनि जी हिकिड़ी जनरल टेस्ट वरिती वई हिकिड़ो महीनो अॻु में। ऐं उन खां पोइ जेके फर्स्ट सेकेंड ऐं थर्ड पोजीशन जंहिं सिक्योर कई आहे ॿारनि उन्हनि जे लाइ शील्ड ऐं उन्हनि खे इनकरेज करण जे लाइ हीउ प्रोग्राम मुनक़िद थियो आहे। इन करे शिरकत कई आहे ऐं हिन क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि, छो जो हीअ जेके असांजा ॿार आहिनि या असांजी ईंदड़ नस्लूं आहिनि जेसिताईं इन्हनि खे पाण तालीम जे मैदान में हिमथाईंदासीं न, इन्हनि खे इनकरेज न कंदासीं तेसिताईं बहितरी न अची सघंदी। ऐं ईगल वारा जेके दोस्त आहिनि ज़ुएब लांघा पूरी टीम खे मां ख़राज तहसीन थो पेश कयां। वॾे अरसे खां मां उन्हनि खे वॉच पियो कयां त जहिड़े नमूने हू शानदार कमु पिया कनि पंहिंजे बिहाफ ते ऐं गॾिजी सॾिजी करे ऐं प्राइवेट स्कूल सरकारी स्कूल सभु मिली करे सुठो कमु पिया कनि। ऐं हिन दफ़े मां बि कोशिशि कई आहे त हुननि खे जीअं सपोर्ट करे सघूं था। इन प्रोग्राम के बारे में ये चवंदमि त तमामु बहितरीन तरीक़े सां प्रोग्राम अरेंज किया वियो आहे। आई वुड लाइक टू कॉन्ग्रेचुलेट ऑल द फैकल्टी एंड द स्टाफ एंड द मैनेजमेंट टीम फॉर ऑर्गेनाइजिंग दिस अमेजिंग इवेंट। ऐं हिन इवेंट जी जेका सक्सेस खे ॾिसी करे आई वुड से कि जेका तव्हांजी जेका एक्सलेंस आहे उहा इनक्रेडिबल आहे। सो आई वुड लाइक कि ही हमेशा खां अहिड़ा इवेंट्स थींदा रहनि ताकि जेका असांजी यूथ आहे उहा हिन मां मोटिवेट थींदी रहे। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। ही हिकु प्रोग्राम ॿारनि जे लाइ हिकु मुक़ाबले जी सूरत में हुयो ऐं जंहिंमें ॿारनि जे लाइ जेका सिख्या जा जेके अमल आहिनि उन जे मैदान में पाण खे मञण जे लाइ हिकिड़ो मौक़ो ॾिनो वियो ऐं हिकिड़ो बहितरीनु मौक़ो आहे ॿारनि खे सिखण जे लाइ ऐं पेरेंट्स जे लाइ। सो ही जसलहन जेका सॼी टीम आहे जंहिं प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे असां उन्हनि खे मुबारक ॾियूं पिया। थैंक यू। ईगल अकेडमी तरफ़ां हिकिड़ो साइंटिफिक टेस्ट जो प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें 800 खनि लाड़काणे जे ॿारनि पार्टिसिपेट वरिती। क्लास 4 खां मैट्रिक ताईं जे ॿारनि प्रोग्राम इहो हिसो वरितो ऐं लाड़काणे शहर जे लाइ हिकिड़ो सुठो हिकिड़ो मैसेज आहे नौजवान ॿार खे त मल्टीपल टेस्ट में हिसो वठी पाण खे अॻिते कॉम्पिटिटिव जेके इम्तिहान थियनि था उन्हनि जे लाइ पाण खे तयारु कनि। त उन हवाले सां जंहिं अकेडमी ईगल अकेडमी प्रोग्राम कियो आहे उहे जसलान ज़ुएब लांघा जो जेको डायरेक्टर आहे हिन जो उहो जसलाणी जंहिं हेॾो प्रोग्राम हिकिड़ो तमामु हिकिड़ो ऑर्गेनाइज़ कयो आहे। ऐं नंढड़े ॿारनि खे जॾहिं असां हिते प्राइज़ ॾियूं था स्टेज ते त ॿार यकीनन ख़ुशि थींदा ऐं लाड़काणे शहर जे लाइ हिकिड़ो लाड़काणे जे ॿारनि जे लाइ हिकिड़ो नवाण आहे हिकिड़ी एजुकेशन खे बहितर करण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं असां हिन खे एप्रिशिएट कयूं था। ईगल साइंटिफिक अकेडमी पारां ही जेको प्रोग्राम थी रहियो आहे या हिननि हिकिड़ी टेस्ट कंडक्ट कई हुई जंहिंमें साइंस जा सब्जेक्ट ऐं अंग्रेज़ी जा सब्जेक्ट आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि उन में पार्टिसिपेट कयो ऐं उन खां पोइ उनजी जेका रिज़ल्ट आई रिज़ल्ट खां पोइ अॼु हिननि एवॉर्ड सेरेमनी हिते मुनक़िद कई आहे। हीउ हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे। जेकॾहिं असां ॿार खे संदसि तालीम दौरान असेस कंदा रहंदासीं त ॿार खे पंहिंजे वर्थ जी ख़बर पवंदी ऐं ॿार खे इहा ख़बर पवंदी त जेको कुझु हू पढ़े थो उहो हासिल बि करे सघे थो ऐं उहो वरी पोइ बयानु बि करे सघे थो गुफ़्तगूअ में या लिखत में। सो ही जेको एवॉर्ड सेरेमनी आहे उन सॼी टेस्ट जो नतीजो आहे ऐं हिन सां ॿारनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो छाकाणि त तालीम में जॾहिं ॿार जे अंदरि कॉम्पिटिशन जो जज़्बो मौजूदु हूंदो आहे त उहो पोइ ॿारु वधंदो रहंदो आहे। छाकाणि त असांजे मुल्क में जेके बि मुक़ाबले जा इम्तिहान आहिनि कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन आहिनि उन्हनि में ॿार खे असेस कयो वेंदो आहे। सो हीअ जेका टेस्ट आहे ॿार जो जेको आहे बेस ठाहींदी। सो हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे। मां हिन अकेडमी वारनि खे एप्रिशिएट कयां थो हिन अमल ते ऐं ॿारनि खे बि दाद ॾियां थो त उन्हनि महिनत करे एवॉर्ड हासिलु कया आहिनि।